जी हाँ पन्नू वाकल में भी जो सो चौमासी जी बरसात है उन तकरीबन जो पन्नू वाकल से ताल्लुक़ रखंदड़ जो मानू उनको मुतासिर कर छो है। उन हिन वक्त अस मौजूद आयो पन्नू वाकल जो ही मेन बंद है जिते जो सो मुझे कैमरामैन तक दिखाई तो इतने जो सवें जो गोठ आने तकरीबन जो मुतासिर थी चुका आहिनि। उन अवांखे ॿुधाईंदो हिते इमदादी जी कार्रवाई के भी जो सो जारी न कयूं हितों जो सवें गोठ आहिनि तकरीबन मुतासिर आहिनि। अवांखे ॿुधाईंदो त पन्नू वाकल जो ही जो सो मेन जो खास बंद है। हितों जो वेठल जो मुख़्तलिफ़ गोठाणा आहिनि आबादगार आहिनि उनजा जो सवें जो सो फसल तबाह थी विया आहिनि। उन खां पोइ हिते जो सो गोठनि मां निकिरी करे ॿाहिर बंद के पट ते वेठल पनाह में वतल वेठल माण्हू आहिनि उतां जे मुतासिरनि खां पुछतासीं सननि छा चवणु आहे ऐं उनखां इहो बि मालूम कंदासीं छा जो सो हितों जा जेके चूंडल नुमाइंदा आहिनि उहे तव्हां वटि पहुता आहिनि या न पहुता आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदो न त हीअ जेको चौमासी जी बरसात आहे उहा त जेको जारी आहे पर हीअ जेको कचे वारो इलाइक़ो आहे हिते जेको सो ॿोर जेको सूरत अचर करे वियो आहे। हीअ जेकी ॿोर आहे जेको सो ॿाहिरों आयल आहे ऐं जेको ॿी हिकु ॿोर गुडू बैरेज खां पहिरियों जारी कई वई आहे जेका जेको हिकु या ॿिनि ॾींहंनि खां पोइ जारी थींदी। हितां जे मुतासिरनि खां पुछंदासीं त हिननि बाबति हितां ॿोरनि मुतासिरनि बाबति सन कहिड़ा चोबोल आहिनि। असांजो चवण जो मक़सदु इहो आहे त जेका हुकूमत खे कुझु न कुझु करणु खपे। चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि बराए महिरबानी असांजे ग़रीबनि जो ख़्यालु करनि। हिन टाइम जेको आहे सो कचे पके ॻाल्हि साॻी थी वई आहे। बहरहाल पोइ बि जेका माण्हू माल बाल वग़ैरह कढी अचनि था पिया कचे त उन्हनि जे लाइ को कैंप सदुजा चौकी आहे पुलिस जी उनजी भर में का चौकी आहिनि का मेडिकल कैंप लॻा आहिनि त माण्हू बीमार सीमार अचे त उन्हनि जो कयो वञे। अॻु में जीअं थियो ईअं कयो वञे त माण्हुनि जी महिरबानी थींदी हुकूमत जी। उन खां बाद में जेको आहे कचे फांसी आहिनि माण्हू जेके उनखे रस्ते ज़रिए कढी अचनि कंहिं तरीक़े सां लांच वग़ैरह ज़रिए कढी अचनि। मतिलबु चवण जो आहे त ग़रीब माण्हू फाथल आहिनि उनजी बराए महिरबानी का सहायता कई वञे। ॻोठ तहर ॻोठ ये सॼा ॿुड़ी आहिनि सधू जो हा फुल ॻोठ जाम खिदरे जो ॻोठ घणनि खां वठी ॿोर आहे हिन इलाइक़े में ये ईअं सम्झ 5-6 ॾींहं थी विया आहिनि। अच्छा हा पोइ को चूंडल नुमाइंदा आया आहिनि तव्हां वटि? न असां वटि ओॾां त कोन आया आहिनि पर हिते कोई आया आहिनि त उनखे ख़बर आहे ओॾां कोन कार्रवाई का तव्हां मुतासिर आहियो उनमें तव्हांखे कुझु रिलीफ कुझु ई कोन कुझु ई कोन असां त ख़ाली इहे हाणे हे माल बि मस धिके कुझु कढी आया कुझु पोइ न आहे। अच्छा हा माल मीहूं माल कुल पोइते हिन सनो माल जेको उहो बि मस गीहे कढी आया आहियूं। हिते मेडिकल कैंप लॻाई वई आहे? न काई बि न। अच्छा तव्हांजो आख़िरी मुतालबो छा आहे हुकुमराननि खां? असांखे ताल इहो आहे त असांखे ॿाहिरि जेको महफ़ूज़ जाइ मिले ॿियो छा कयूं ॿियो छा असांखे मिलंदो ॿियो। ठीकु आहे। इहो कैमरा टीम सां गॾु माजिद मैसर जेकब न्यूज़ पनवाक।